नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवाण खां ख़बर ॾींदा हलूं त खानवाण में लोड शेडिंग जो आज़ार ख़त्म न थी सघियो। रोज़ाना 22 खां 23 कलाक बिजली बंदि रहण लॻी है। मस्जिदनि मां वज़ू करण जो पाणी ख़त्म थी वियो। निमाज़ी होटलनि तां वज़ू करण ते मजबूर। शहरी एहतियात जे लगातार तहरीकनि खां पोइ ईद जा कुझु ॾींहं बिजली सही हलण खां पोइ ॿीहर गैर क़ानूनी लोड शेडिंग शुरू। शहरी एहतियात खानवाण पिण ॿियनि रोडनि ते निकिरी आया आहिनि। एहतिजाज मुज़ाहिरो मरकज़ी इमाम बारगाह चौक ते धरणो लॻाए वरितो। रोज़ाने जी बुनियाद ते शहर में 2 कलाक हड़ताल करे धरणो हणण जो ऐलान। ॿिए पासे बिजली ते हलंदड़ कारोबार पिण ठप थी वियो। केतिरा ई मिस्त्री, दर्जी, मोबाइल कम्युनिकेशन, वेल्डिंग, कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम ऐं बर्फ़ जा कारखाना ऐं ॿिया बिजली ते हलंदड़ कारोबार जा ज़रिया ख़त्म थियण लॻा आहिनि। केतिरा ई माण्हू बेरोज़गार थी घर वेही रहिया आहिनि। चूंडियल नुमाइंदा पिण हमेशह वांगुरु ख़ामोश थी वेही रहिया आहिनि। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे कंहिं बि राब्ते में अचणु मुनासिब न सम्झियो। शहरी एहतियात जे अॻुवाण जो वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं बिजली ऐं पाणी जे वफ़ाक़ी वज़ीर समेत सिपको जे आला अमलदारनि खे नोटिस वठण जो मुतालबो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।